नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर अंदर सफ़ाई सुथराई वाटर सप्लाई जो पानी बंद हुअण ख़िलाफ़ पीपी जे झूने जियालन तूफ़ानी कामरेड लाल बख्श बाहूटो कुर्बान अली जमाली बशीर अहमद खोसो पारां हथनि में शहीद बेनज़ीर भुट्टो जूं तस्वीरूं ऐं शीटूं खणी म्यूनिसिपल कमेटी जोही जो राशि सीएमओ हटायो जोही बचाए जो नारा हणी एहतजाज रिकॉर्ड कराए। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ इन मौक़े ते पीपी जे झूने जियालनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि जॾहिं त शहरी सख़्त गर्मी सबबि सफ़ाई न हुअण पाणी जी साफ़ पाणी जी खुड़ी लाइ परेशान थियण जॾहिं त 32 करोड़ रुपयनि जी लागत वारे वाटर सप्लाई स्कीम बि बेलाभ बणियल आहे। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी में 400 मुलाज़िमन हुजण बावजूद शहर अंदर सफ़ाई सुथराई जो नाम निशान नज़र नथो अचे। शहर जी सफ़ाई सुथराई लाइ मिलंदड़ माहवार 2 करोड़ रुपया करप्शन जे वर चढ़ी वञनि था। मुक़ररु थियल सीएमओ शफ़ीक भुट्टो के म्यूनिसिपल कमेटियूं जूं 2 चार्जूं ॾेई अच्छे कार्य जो मालिक बणाए विहारण जो मक़सदु म्यूनिसिपल कमेटी जा माहवार मिलंदड़ ओज़ीटी जा 2 करोड़ रुपया मिलंदड़ माहवार बजट करप्शन जी नज़र कई पई वञे। मुज़ाहिरीन चयो त शहर जे 8 वार्डनि अंदर गंदगी जो ढेर बणियल आहे। हिननि जांच कंदड़ इदारनि नैब एंटी करप्शन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ म्यूनिसिपल कमेटी जोही में थींदड़ करोड़े रुपयनि जी करप्शन जी जांच कराए करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहरनि सां इंसाफ़ कयो वञे। पानी ना है छो भला करबला पानी ना है छो भला करबला देसी मां नाला तो ते देसी जो इसने दे पानी ना है छो भला लाल मो सफाई पे हो ये लाल मो सफाई पे हो ये लाल मो वायु से रखे कल वटे आ रहे बाहर बैठा कर